कोटड़ी वासियुनि खे पाणी जे लाइ एहतिजाज करणु महांगो पइजी वियो। कोटड़ी में पुलिस पारां पाणी लाइ एहतिजाज कंदड़ 111 मुज़ाहिरीन ख़िलाफ़ केस दाख़िल कयो पियो आहे। केस में 11 सुञातल ऐं 100 अणॼातल माण्हू शामिल किया विया। केस में अमजद मस्तोई, कारी वज़ीर मुजाहिदी, मुख़्तियार जना, इब्राहिम खामड़ियो, अब्बास चांडियो ऐं ॿिया नामज़द आहिनि। केस में पुलिस मौक़िफ़ इख्तियार किया है त मुज़ाहिरीन रोड बंद करे अमन में खलल विधो ऐं 4 कलाकनि ताईं अवाम खे परेशान कयो। केस में औरतुनि ऐं ॿारनि खे बि नामज़द कियो वियो आहे। आगाह कयूं पिया के त कोटड़ी में गुज़िरियल ॾींहुं पाणी फराम न थियण ते शहरनि एहतिजाज कयो हो। तफ़सील मालूम कयूं था कोटड़ी मां टाइम न्यूज़ जे रिपोर्टर शौकत मेमण खां। शौकत, आगाह कजो, इंतज़ामिया जी ज़िम्मेदारी आहे त हर शहरी खे साफ़ पीअण जो पाणी फराम करे। एहतिजाज कयो वियो हो शहरनि तरफ़ां, हाणे केस दाख़िल कयो वियो आहे हिननि ख़िलाफ़। जी अमीर, बिल्कुल कोटड़ीअ में पानी की शदीद खोट खिलाफ़ शहरनि जो गुज़िरियल ॾींहुं औरतुनि, मासूम ॿारनि सां गॾिजी निकिरण उस में एहतिजाज कयो। उन ते जेको आहे सो मसइलो हल करण जे बजाय इंतिज़ामिया ॾमरजी पई आहे। पुलिस जेको आहे सो उन्हनि जे मथां कावड़ जी 111 ॼणनि ते केस दाख़िल करे वरितो आहे। कोटड़ी पुलिस जेको आहे सो 11 ॼणनि खे जंहिंजा नाला नामज़द कया आहिनि, जिन ते 100 ॼणा जेके नामालूम ॼणाया विया आहिनि। सरकारी फ़रियाद ते दाख़िल कयल केस में जेको आहे सो नामज़द थियल अॻवाननि में SCP अॻवान अमजद मस्तोई, SUP अॻवान कारी वज़ीर मुजाहिदी ऐं ॿिया कोमप्रस अॻवान आहिनि। सत्तार लोहर, मुख़्तियार चना, इब्राहिम खामड़ो, अब्बास चांडियो, तारिक जांगरी जेके शामिल आहिनि। ऐं जेको आहे सो कोटड़ी पुलिस हिन वक़्त ताईं का गिरफ़्तारी त न कई आहे। अलबत्ता जेके सियासी समाजी धुरियूं आहिनि उन्हनि में सख़्तु ताव पखिड़िजी वियो आहे। समाजी अॻवाननि, सियासी अॻवाननि चवण आहे त पुलिस ॾोहारनि जे ख़िलाफ़ त कखु छिनी ॿियूं करण लाइ तयारु न आहे, पर पंहिंजे हक़नि लाइ पाणी जी शदीद खोट लाइ मासूम ॿारनि सां गॾिजी एहतिजाज कंदड़नि ते केस दाख़िल कयो वियो आहे। शौकत, असांखे थोरो आगाह कजो, कोटड़ी में कहिड़नि कहिड़नि इलाइक़नि में वाटर सप्लाई जो पाणी नाहे ईंदो ऐं माण्हू पीअण जे पाणी जो इंतज़ाम कीअं कंदा आहिनि? कोटड़ी हूं त सॼो शहर मसइलनि जो घर बणियल आहे, पर ख़ासि तौर ते म्यूनिसिपल बोलेड़ी जेको साइट एरिया जो 3 लखनि खां मथे आबादी मुश्तमिल आहे, ॻुचियल आबादी, उते पाणी जी शदीद खोट आहे। गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां उते जेको आहे टैंकर माफ़िया सरगर्म आहे। टैंकरनि जे ज़रिए पाणी मुहैया कयो थो वञे। गंदो पाणी दरिया, खुलियल पाणी दरिया जो मुहैया कयो थो वञे। 1000 खां वठी 3000 रुपयनि ताईं जेको आहे टैंकर पैसनि ते ख़रीद करे माण्हू पाणी पीअनि था। उहो बि कुझु ॾींहंनि खां वठी टैंकर बंदि कया विया। मशीनूं इरिगेशन डिपार्टमेंट पटाए छॾियूं हुयूं दरिया ते, जंहिंखां पोइ टैंकरनि जे ज़रिए जेको फराम थींदड़ पाणी पिणु बंदि थी वियो, जंहिंखां पोइ उन में बेहाल माण्हू पाणी लाइ जेको तड़पंदड़ माण्हू रोडनि ते निकिरी आया हुआ, जिन गुज़िरियल ॾींहुं औरतुनि ऐं मासूम ॿारनि सां गॾिजी एहतिजाज। महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ शौकत।